आईसीसी चैंपियन ट्रॉफी 2005 जी पहिरीं मैच कराची में खेड़ी हुई। इफ्तिताही मैच में पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड जूं टीमूं आम्हूं साम्हूं। सदर आसिफ अली ज़रदारी इफ्तिताही तकरीब जो ख़ास मेहमान हूंदो। तकरीब में पाकिस्तान एयरफोर्स शानदार फिज़ाई मुज़ाहिरो कंदी। बड़ी वज़ीर साल्टाची न्यूयॉर्क में चीनी हममनसब सां मुलाकात बिजनेस लागापिन सीपेक इलाकाई ऐं आलमी मामलनि ते ख़याल अची ॾेवनि। साल्टाची जुमिला हेती चीन सां तालुक़ खे नई बुलंदियुनि ताईं पहुचाईंदा। चीनी बड़ी वज़ीर वांग यी चयो त चीन बुनियादी इशू समाजी इक़्तिसादी तरक्की में पाकिस्तान जी मदद जारी रखंदो। मुख्तलिफ मुल्कनि मां वधीक 20 पाकिस्तानी बेदख़ल जर्मनी, फ्रांस, कंबोडिया, ब्राज़ील ऐं ॿियनि मुल्कनि मां पाकिस्तानियुनि खे डिपोर्ट कयो वियो। बेदख़ल थींदड़नि ते वीज़ा गुम थियण, रूपोश हुजण ऐं ॿिया इल्ज़ाम। FIA कराची पहुतल 4 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। मुख्तलिफ मुल्कनि ॾांहुं वेंदड़ 28 मुसाफ़िर कराची एयरपोर्ट तां ऑफलोड। उमिरि जे ज़ाइरीन खे एडवांस होटल बुकिंग, ख़र्चनि लाइ मुनासिब रक़म न हुजण ऐं ॿियनि मुसाफ़िरनि खे मुख्तलिफ सबबनि जे करे ऑफलोड कयो वियो। बलूचिस्तान में बस मां 7 मुसाफ़िर लाहे क़तल। बारखांचे तालुक़े रखनी में हथियारबंदनि क़ौमी शहर ते कोयटा खां पंजाब ईंदड़ मुसाफ़िर बस खे रोके वरितो। हथियारबंदनि सुञाणप करण बाद 7 मुसाफ़िरनि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। माशेबरनि जो तालुक़ पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि सां हो। असिस्टेंट कमिश्नर बारखान मौसूफ़ बस जे 7 मुसाफ़िरनि खे गाॾी मां लाहे क़तल कयो वियो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ मुफ्ती पारां मुसाफ़िरनि जे क़तल जी मज़म्मत संदसि समूरा आहे त पाकिस्तानियुनि खे शहीद कंदड़ दहशतगर्दनि खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ऐं MNA नवाब यूसुफ टारपुर लाॾाणो करे वियो। मोहम्मद यूसुफ टारपुर 82 वरनि जी ॼमार में कराची में लाॾाणो कयो। नवाब मोहम्मद यूसुफ टारपुर शहीद बेनज़ीर भुट्टो जी काबीना में वफ़ाक़ी वज़ीर रहियो। पीपल्स पार्टी जे टिकट ते 6 भेरा MNA चूंडियो वियो। नवाब मोहम्मद यूसुफ टारपुर शहीद बेनज़ीर भुट्टो जो वेझो ऐं बाएतमाद साथी हो। संदसि मढ़ कुंडली वेझो ॻोठ मांझाकर आंदो वेंदो। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी तरफ़ां ॾुख जो इज़हार। चवे थो त नवाब यूसुफ टारपुर जो फ़ौत थियण ते दिली दुख पहुतो आहे। हुन हमेशा अवाम जी ख़िदमत ते यकीन रखियो। सूफी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज़ से 773 उर्से 3 ॾींहं जूं तक़रीबूं जारी। सूबे में ॼाम मोकल, हर पासे धमाधम बस कलंदर जी गूंज। मुल्क जी कुंड कुर्च खां पांधेड़ा पहुतल। अमेरिकी सदर यूक्रेनी सदर के गैर मक़बूल तरीन शख्स करार ॾेई छॾियो। डोनाल्ड ट्रम्प चयो त व्लादिमीर ज़ेलेंस्की जी मक़बूलियत 4% बि नाहे। यूक्रेन में चूंडूं कराए रूस जो न पर केतिरनि मुल्कनि जो मुतालबो आहे। यूक्रेनी सदर जो चवणु आहे त जंग बाबति रूस जो को बि अल्टीमेटम क़बूल न कयो वेंदो।